इस्लाम खे जेको पैगम्बर मिले थो पियो उहो पैगम्बर पंहिंजी हिकिड़ी पार्टी तयारु करे थो, जमात तयारु करे थो पियो, छो त पैगम्बर खे सोसाइटी बदिलाइणी हूंदी आहे। जॾहिं सोसाइटी बदिलणी आहे, समाज बदिलाइणो आहे, त उन लाइ हिकिड़ी जमात खपे, उनजे लाइ हिकिड़ी पार्टी खपे। त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन जमात जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ में आयो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू, मुहम्मद रसूलुल्लाह ऐं जेके उनजा साथी आहिनि। त जेको उनजो साथ आहे, उन जे साथ में चारई चौधार हेकांदा हबीबसी, जेके चार चौधारी हेकांदा हबीबसी जिन खे शाह लतीफ़ चारई चौधार सॼियो आहे, उन्हनि में हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु बि आहे। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जी जेका शख़्सियत आहे उहा एतिरी बुलंद आहे जो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं मूंखां बाद जेकॾहिं को नबी थिया त उहो उमर थिया। लओ कान बादी नबियन लकान उमर, जेकॾहिं मूं ते नबूअत ख़तमु आहे, मूंखां बाद को बि नबी कोन ईंदो, पर जेकॾहिं नबी अचे हा त उहो उमर हुजे हा। यानी हज़रत उमर में इहो इस्तेदाद ऐं इहा क़ाबिलियत हुई त अलाह उनखे पैगम्बर बणाए। सो एॾे मक़ाम जी शख़्सियत हो। जेके बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जमात तयारु कई पंहिंजी, उहे एॾे ई मक़ाम जा माण्हू हुआ, मुदब्बिर हुया, उहे दाना हुया, उहे जर्नेल हुया। उन्हनि इंसानी दुनिया ते, इंसानी सोसाइटीअ ते वॾा असर छॾिया। उन्हनि तमामु वॾियूं ख़िलाफ़तूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं, इंसानियत ते थोड़ा आहिनि। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जे हवाले सां त उन्हनि थोरनि जो काथो करे ई नथो सघे जेके इंसानियत जे मथां आहिनि। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको इनक़िलाब आंदो आहे, दीन खे जेको ग़ालिब कयो आहे, दीन जो जेको इज़हार थियो आहे, उहो हिजाज़ मुक़दस में थियो आहे, उहो 10 लख चौरस मील। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ उन इनक़िलाब खे आलमगीर बनाइण में जेको रोल ऐं किरदारु आहे उहो हज़रत उमर फारूक जो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो हदफ़ ॾिनो, टारगेट ॾिनो त हिकिड़े मां नए दौर खे जनमु ॾियां थो पियो, हिकिड़े जबर जो, ग़ुलामीअ जो, आकाइयत जो, ग़ैर ख़ुदानि जे रब हुजण जो हिकिड़ो दौरु जेको आहे, उन दौर जो मां ख़ात्मो थो कयां। हाणे उन हिकिड़े वहदहू ला शरीक लहू, हिकिड़े अलाह जे आकाइयत जो, उन जे रुबूबियत जो, उन जे हाकिमियत जो, उन जे ॿानप जो जेको आहे उहो दौरु वजूद में ईंदो, जंहिंमें सभु इंसान बराबरि हूंदा, को इंसान कंहिंजो आका न हूंदो, सभिनी इंसाननि जी बराबरि हैसियत हूंदी, सभई इंसान जेके आहिनि ख़ुदा जा अब्द ऐं बाना हूंदा, सभई ख़ुदा जी हिकु जहिड़ी इबादत कंदा, सभिनी जा मर्तबा जेके आहिनि ऐं सभिनी जा जेके हुकूक आहिनि उहे सभिनी जा हिकु जहिड़ा हूंदा। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन दौर खे वजूद में आंदो, त इन दौर में जेके रुकावटूं हुयूं, हिकिड़ियूं रुकावटूं त हुयूं जेके मके में हुयूं, मके जे सरदारनि सां, उन्हनि मके जे सरदारनि जे रुकावटुनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगीअ में ई ख़तमु कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन वॾा जिहाद करणा पिया, वरी वेड़ियूं करणियूं पियूं ऐं उन सरदारी जबर ऐं तसलुत खे ख़तमु कयो। ॿियो जेको सरदारी जबर ऐं तसलुत हो उहो दुनिया जे ॿिनि सुपर पावर्स जो हो। हिकिड़ो केसर जी सुपर पावर हुयो ऐं ॿियो किसरा जो सुपर पावर। उहो जेको केसर ऐं किसरा जो सुपर पावर हुयो ऐं दुनिया ते उन्हनि जी जेका शहनशाहियत हुई ऐं इहे ॿई तमामु वॾियूं तहज़ीबूं, 6,000 साल क़दीम तहज़ीबूं, जेके तहज़ीबी तौर ते, तारीख़ी तौर ते, तमदुनी तौर ते हिकिड़े वॾे मज़हबी, हिकिड़े वॾे पंहिंजे तमदुनी बैकग्राउंड सां दुनिया ते हुकुमरानी पियूं कनि। ईरान में इहा जेका सासानी शहनशाहियत हुई, होॾे रोम एम्पायर हुई, उन्हनि खे ख़तमु करे ऐं हीउ जेको नओं निज़ाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया खे ॾिनो, दुनिया ते इन जो इज़हार ऐं दुनिया जो इन ते ग़लबो, इहो हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जे ज़रिए थियो। जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हलक कैसर ला कैसर बद, त मुंहिंजे हिन निज़ाम खां पोइ कैसरियत न रहंदी ऐं मुंहिंजे हिन निज़ाम खां बाद केसराइयत न रहंदी, उहा हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जिन पंहिंजे दौर में जेको आहे इन्हनि ॿिन्ही वॾनि शहनशाहियतुनि सां महाॾो अटकायो ऐं इन्हनि ॿिन्ही शहनशाहियतुनि खे ख़तमु कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे दौर में जेको आहे उहो इन्हनि ॿिन्ही हुकुमराननि ॾांहुं, ॿिन्ही बादशाहतुनि ॾांहुं ख़त लिखिया बाबा हीउ नओं निज़ाम इंसाननि जे बराबरियुनि जो, इंसाननि जे हिकिड़ाईअ जो, इंसाननि जे अज़मत जो ऐं अलाह ताला जे वहदानियत जो,
इन नए निज़ाम खे तव्हां क़बूल कयो, छो त तव्हां जंहिं निज़ाम खे हलायो था उहो निज़ाम इंसानियत कुश आहे। इंसानियत खे उन मां सख़्तु अज़ाब आहिनि, सख़्तु तकलीफ़ूं आहिनि, जबर आहे, तसलुत आहे, इंसान ग़ुलामीअ जी ज़िंदगी था गुज़ारनि। जी जी इन करे इन निज़ाम खे ख़तमु कयो त इहे ख़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगीअ में ई इन्हनि बादशाहतुनि ना लिखिया हुआ। पर अमली तौर ते जेको आहे उहो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जन पंहिंजे ख़िलाफ़त में उन्हनि खे ज़ेर नगीन कयो ऐं उन्हनि ख़िलाफ़ उन्हनि जे बादशाहतुनि जो वॾो हिसो जेको आहे उहो इस्लामी सल्तनत जो हिसो बणाए छॾियो। बिल्कुलु हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर ख़िलाफ़त जूं बि खोड़ सारा किस्सा आहिनि, ॻाल्हियूं आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।